जिते लोढ़ा उठा जिनी कंदी धीर है मारूड़ा फ़कीर कंहिं दर ॾींदा दाहिड़ी। ये सिंध है, ये रियासत पाकिस्तान, उनजो उहो सूबो है जेको वसीलनि सां मालामाल ऐं उन जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि। असुल रहवासी जिन खे असां अक़लियत चऊं था, अक़लियत असांखे नालो ई बर्दाश्त नथो थिए, उन करे नालो बर्दाश्त नथो थिए जो ही हिन धरती जा असुल रहवासी आहिनि। हीअ अक़लियत में कीअं थी आया? अक़लियत में उहे माण्हू आहिनि जेके ॿिया हिते आया। असां खां ही जेके सिंधी हुअण जे नाते असां खां ही नालो असां ते हिननि ते जेको उहो बर्दाश्त नथो थिए। हीअ असांजा असुल रहवासी असांजा भाइर आहिनि, के बि अक़लियत वग़ैरह में न आहिनि। अॼु ही डिजिटल दौर आहे, हिन दौर में माण्हू हिकिड़ो अगवा थो थिए। उहो माण्हू अगवा थियण खां पोइ उहे धाड़ेल, उहे नाम निहाद भत्ताखोर, उहे वञनि था कचे जहिड़े इलाइक़नि में, उते हिकिड़ी वीडियो ठाहिनि था ऐं लाइव हलाइनि था। हिन डिजिटल दौर में उहो लाइव हलाईंदड़ अगवाखोर धाड़ेल हिननि रियासती इदारनि खां नथो पकड़ियो वञे, उहे माण्हू हिननि खां नथा छॾाए वञनि। इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे त सिधा सऊं ही माण्हू हिननि खे पाले वेठा आहिनि। ही माण्हू हिननि खे पाले वेठा आहिनि त हिननि असुल जेके धरती जा धणी आहिनि, रहवासी आहिनि, उन्हनि खे अवां एतिरो तंग कयो, उन्हनि जी ज़मीन पेरनि लाइ एतिरी गरम कयो जो उहे हितां खां वञण ते मजबूर थी वञनि लिया। हाणे हालत इहा आहे जो कश्मीर में धरणो आहे, हे कराची टे तलवार ते धरणो आहे, उन धरणे में अञा बि के अहम ज़िम्मेवार न आहिनि पहुता। पोइ ही रियासती इदारा ही जेके तहफ़ुज़ असांखे फ़राहम कंदा, उहे ज़िम्मेवार माण्हू किथे आहिनि? ही असां जूं भेनरूं वेठियूं आहिनि रोडनि ते, ही असीं वेठा आहियूं, हिननि जो वाली वाइस केरु थींदो? असां हाणे हिननि खां मुतालबो कयूं या असीं हिननि खे धम हिकिड़ो ॾियूं हिननि खे, त उन हिसाब सां हाणे असां मुतालबा करे करे थकी पिया आहियूं त असांजा माण्हू नथा मोटाया वञनि। ही असीं सम्झूं था त ही धाड़ेल, ही सरदार, ही मज़हबी इंतिहा पसंद हिननि जा फुल सपोर्टर आहिनि। इन जे करे ही माण्हू असांजा बाजाम नथा करनि। हिननि माण्हुनि जी धरती ॾाढा तंग कई वई आहे। तव्हां ॾिसो था ज़ोर सां नारा लॻनि पिया, ही पंहिंजे माण्हुनि जे लाइ उतावला आहिनि, ही पंहिंजे घरनि में जेके परेशान हाल आहिनि उन्हनि जा माण्हू बाजाब कराए ॾिना वञनि। हिन रियासत खे जे बचाइणो आहे त हितां जे माण्हुनि खे फुल तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ओ जारी